सिंध जे क्रिकेट शौक़ीननि जूं नज़रूं लाड़काणे जे शानवाज़ ॾाहणी ऐं हैदराबाद जे मोहम्मद हसरन ते बि आहिनि। ॿई रांदीगर हिन सीज़न में मौक़नि जा मुंतज़िर रहिया आहिनि ऐं अॼु बि समूरी सिंध खे इंतज़ारु हूंदो त छा ॿिन्ही खे प्लेइंग 11 में जाइ मिलंदी। अॼु पाकिस्तान सुपर लीग सीज़न 11 जो क्वालीफायर पेशावर ज़ल्मी ऐं इस्लामाबाद यूनाइटेड जे टीमुनि जे विच में नेशनल स्टेडियम कराची में खेॾियो वेंदो। ॿिन्ही टीमुनि लाइ हीउ मुक़ाबिलो इंतिहाई अहम आहे, छो त खटींदड़ टीम सिधो संओं फाइनल में पहुचंदी, जॾहिं त हाराईंदड़ टीम खे अञा हिकु मौक़ो वधीक मिलंदो ऐं उहा मुल्तान सुल्तान्स या हैदराबाद किंग्समैन सां ॿिए एलिमिनेटर में मुक़ाबिलो कंदी। पॉइंटुनि जे हिसाब सां पेशावर ज़ल्मी शानदार रांदि ॾेखारींदे 10 मां 8 मैचूं खटे ऐं हिकु बराबरि करे पहिरीं पोज़ीशन हासिल कई आहे, जॾहिं त इस्लामाबाद यूनाइटेड 6 कामयाबियुनि सां ॿिए नंबर ते मौजूदु आहे। बैटिंग में इस्लामाबाद जो उभरंदड़ रांदीगर समीर मिन्हास नुमाया रहियो आहे, जॾहिं त कप्तान शादाब ख़ान 14 विकेटुनि सां बालरनि जी लिस्ट में चौथे नंबर ते आहे। ॿिए पासे पेशावर ज़ल्मीअ जो ओवरसीज़ प्लेयर कुशाल मेंडिस 500 रन्सूं ठाहे सभ खां अॻु भरियो आहे, जॾहिं त कप्तान बाबर आज़म 485 रन्सूं ठाहे ॿिए नंबर ते आहे। बॉलिंग में पेशावर ज़ल्मीअ जो सुफ़ियान मुक़ीम 19 विकेटुनि सां सभ खां अॻु भरियो आहे, जॾहिं त पेशावर जे इफ़्तिख़ार अहमद जूं पिणु 12 विकेटूं आहिनि। अॼु जे मैच जी हिकु अहम ॻाल्हि इहा बि आहे त तमाशाइनि खे स्टेडियम अचण जी इजाज़त मिली वई आहे ऐं छत हटाइण खां पोइ नेशनल स्टेडियम कराचीअ में शौक़ीन पहिरियों भेरो मैच जो मज़ो वठी सघंदा। सभिनी इनक्लोजर्स जी टिकट 500 रुपया मुक़ररु कई वई आहे। सिंध जे क्रिकेट शौक़ीननि जूं नज़रूं लाड़काणे जे शानवाज़ ॾाहणी ऐं हैदराबाद जे मोहम्मद हसरन ते बि आहिनि। ॿई रांदीगर हिन सीज़न में मौक़नि जा मुंतज़िर रहिया आहिनि ऐं अॼु बि समूरी सिंध खे इंतज़ारु हूंदो त छा ॿिन्ही खे प्लेइंग 11 में जाइ मिलंदी।